पाकिस्तान गज़ा में पंहिंजा फ़ौजी दस्ता मोकिलण ते गौर करण जी आछ कई आहे, जंहिं ते उन जा थोराइता आहियूं। पाकिस्तान समेत ॿिया मुल्क अञा ताईं कुझु सवालनि जा जवाब चाहिनि था, जंहिंखां पोइ हू कंहिं मुल्क खे गज़ा अमन मंसूबे लाइ पंहिंजो ख़िदमतूं पेश करण लाइ चई सघनि था। केतिराई अहिड़ा मुल्क आहिनि जेकी अॻिते वधी गज़ा इस्तेकाम फोर्स जो हिसो थियण चाहिनि था। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो अमरीका शाम में दाइश जे थाकनि ते हवाई हमला शुरू करे छॾिया। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त जंगी जहाज़नि ऐं हेलीकॉप्टर ज़रिए विच शाम में केतिरनि ई हथबनि खे कामयाबी सां निशानो बणायो वियो। उहा कार्रवाई गुज़िरियल ॾींहं में अमेरिकी फ़ौजनि ते थियल हमले जे जवाब में कई वई। अमेरिकी बचाव वारे वज़ीर पेट हेगसेट जो चवणु आहे त ऑपरेशन बाकाए स्ट्राइक जो मक़सदु दाइश जे बुनियादी ढांचे ऐं हथियारनि जे ज़ख़ीरे खे ख़तमु करणु हो। अमेरिकी सदर जो चवणु आहे त शामी हुकूमत अमेरिकी कार्रवाइयुनि जी मुकमल हिमायत करे रही आहे। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि जो कैंप ते हमलो नाकाम बणाए छॾियो। चारई दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 4 जवान बहादुरी सां विढ़ंदे शहीद। ISPR जो चवणु आहे त दहशतगर्दनि बोया में सिक्योरिटी फोर्सेस जी कैंप ते हमलो करे बारूद सां भरियल गाॾी ॿाहिरां भित सां टकराए छॾी, जंहिंमें मस्जिद ऐं भरपासे जे इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सान पहुतो ऐं मासूम ॿारनि तोड़े औरतुनि समेत 15 शहरी ज़ख़्मी थी पिया। पाक फौज जे भरपूर जवाबी कार्रवाई में हमलो कंदड़ चारई दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 4 जवाननि शहादत माणी। मारिजी वियल ख़ारिजनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। गॾियल क़ौमनि पाकिस्तान जे मौक़िफ़ जी हिमायत कंदे भारतीय ऑपरेशन सिंदूर खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो त पहलगाम हमले में पाकिस्तान जे मुलविस न हुअण बावजूदि भारत आलमी कानून जी भनकड़ी कई, जवाब ॾियणो पवंदो। भारत पहलगाम हमले में पाकिस्तान जी रियासती तौर मुलविस हुअण जा सबूत पेश करण में नाकाम थी वियो। दहशतगर्दी जे नाले ते हिक तरफ़े फ़ौजी कार्रवाई जो को अलॻि या पाण मुरादो हक़ आलमी कानून में नाहे। भारतीय कार्रवाइनि जहिड़नि क़दमनि सां ख़िते में वॾे फ़ौजी टकराव जो ख़तरो आहे। जेकॾहिं भारतीय कार्रवाई खे हथियारबंद हमलो तस्वुरु कयो वञे त आलमी कानून तहत पाकिस्तान खे दिफ़ा जो हक़ हासिल हूंदो। उबाड़वे जे कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। ड्रोन हमले में 5 धाड़ेलनि जे मारिजण जा इतला। ज़रियनि जो चवणु आहे त मारिजी वियलनि में बहादुर उमराणी, शाह मुराद, कमनी कोपांग, ज़फ़री, हिकड़नि ॼातल धाड़ेल शामिल। समूरनि धाड़ेलनि ते पंजाब हुकूमत पारां 55 लाख रुपया इनाम रखियल हो। DIG जो चवणु आहे त मारिजी वियल धाड़ेल मुसाफ़िर कोच मां माण्हू अगवा करण वारे वाक़े में मुलविस हुआ। 5 ॾींहनि खां जारी ऑपरेशन में 8 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। मेरापुर भरिसां मुबैना पुलिस मुक़ाबलो ॾोहारी मारिजी वियो। अब्दुल लतीफ़ पंवर तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल जवाबदार मुख़्तलिफ़ थाणनि ते 60 खां वधीक केसनि में घुर्बल हो। ऐं मोरे भरिसां ॾरी अगवा थियल शागिर्द इमरान साबकी जी बाज़ियाबी जो इतला। पार्सल जो चवणु आहे त पुलिस इमरान खे बाज़ियाब कराइण जे इतला ॾिनी आहे, पर खेसि संदनि हवाले नाहे कयो वियो। SSP नुशरो फिरोज़ जो चवणु आहे त शागिर्द खे बाज़ियाब करायो वियो आहे। जल्द तफ़सील जारी कया वेंदा।